मोहम्मद हसीन खास जुड़ो न्याणो न लहे जेड़ा मुझा सुकरी ही तेड़ा में गमलहार खण अखियों खिल यार द वजन सूर संदा करियो इज्जत माब जनाब मोहतरम मोहम्मद अयाज सुमरो साहब सूबाई वजीर कानून एंड क्रिमिनल मोहतरम जनाब साईं मलिक शाह नवाज साहब मोहतरम जनाब साईं दयाराम ईसाई साहब सूबाई वजीर वाइल्ड लाइफ मोहतरम जनाब साईं काबू खान ग्रामाई साहब स्टेज वेठल पिया दोस्तों मुझा प्यारा मौजूद मेहमान गिरामी तदीर साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं अब्बास फाउंडेशन के तरफा मौजूद मेहमानन हाज़रीन के भली कार चवां थो। मां थोराई तो आया इज्जत माब जनाब अयाज सुमरो साहब जिन जो जे तमाम घणी मसरूफियतन मां वक्त करी असां वटि शरीक थी असां जो मान मथाऊं कयो। असांखे बेहद खुशी थी आहे त साईं जिन पहिरियों दफ़ो असांजे कोस्तान जी पथरीली ज़मीन ते पंहिंजा कदम रखिया आहिनि ऐं असां कोस्तानियन खे पहिरियों दफ़ो हिन मोहतरम महिमान जी मेज़बानी शर्फ़ हासिल थियो आहे। साईं जिन जा वॾा वॾा थोरा उन लाइ छा साईं जो फरमायो त थोरा न थोरा मूं ते माण्हूअरनि जा भलायूं ऐं भेड़ा घणेई ॻाईंदुसि केतिरा। ऐं ख़ासि तौर ते मलिक शाह नवाज खान जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। उन सां गॾु साईं मोहतरम दयाराम ईसाई साहब जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजे हिन प्रोग्राम में शरीक थी असांखे मान बख़्शियो। तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां काबू खान ग्रामाई साहब जो जिन असांजे हिन प्रोग्राम में शरीक थी असांखे इज़्ज़त बख़्शी। अपने लिए जीते हैं सभी जिंदगी का मजा औरों के काम आना है। इकबाल इन फ़लसफ़े के साबियां करण लाइ असांजी तंज़ीम अब्बास फाउंडेशन गुज़िरियल सालनि खां असांजे हिन खते में रहंदड़ ग़रीब ऐं मुख़लिफ़ माण्हुनि जी दर्द खे बि दर्द सम्झी मुख़्तलिफ़ रूपनि में उन हल लाइ मुसलसल कोशिशा करे रही आहे। कॾहिं वो दर्द हक़ीक़त मुफ़्त मेडिकल कैंप लॻाए ऐं माली सहायता त कॾहिं वरी अशिया ख़ुदि मुफ़्त विरासत करे त कॾहिं हिन जहिड़ी अज़ीम शान तक़रीब करे इज्तिमाही शादी जे रूप में कई आहे। अब्बास फाउंडेशन हिकु समाजी तंज़ीम आहे। ये तंज़ीम रंग नस्ल ऐं मज़हबी मतभेद खां सवाइ ख़ल्क़ जी ख़िदमत करे रही आहे। हिन तंज़ीम जा मुस्लमान तौर हिंदू कारकुन पंहिंजूं तंज़ीमी ज़िम्मेवारियूं ऐसन तरीक़े सां निभाए रहिया आहिनि उहे बि जस लहनि। आख़िर में आऊं वरी बि हिकु दफ़ो सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा करियां थो जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं असांजे प्रोग्राम में शरीक थी असांखे मान बख़्शो। ख़ासि तौर साईं मलिक शाह नवाज खान, साईं मोहम्मद अयाज सुमरो साहब, साईं काबू खान ग्रामाई साहब, साईं दयाराम ईसाई साहब जो बेहद ई शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे प्रोग्राम में शरीक थी असांखे मान बख़्शो। साईं जी महिरबानी।